बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जनाब। मां आहियां इंसाफ अली मोहम्मद तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल समझो समझायो सां गॾु जिन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन्हे कयो त प्लीज़ सब्सक्राइब करे वठनि। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाइजो ऐं मुंहिंजे वीडियोस खे लाइक ऐं शेयर करण न विसारींदा। जनाब जेके दोस्त लोगो ठाहिण में इंट्रस्टेड आहिनि उहो बि मोबाइल में, त उन्हनि जे लाइ जो कि एप्लीकेशन तमामु अहम आहे ऐं तमामु फ़ाइदेमंद आहे। त जेके मोबाइल में लोगो ठाहिणु चाहिनि था त उन्हनि जे लाइ हीअ एप्लीकेशन तव्हांजे लाइ ईंदी आहे। हाणे हलूं था एप्लीकेशन जी तरफ़। जनाब हीअ एप्लीकेशन जो नालो तव्हांखे आख़िर में ॿुधाईंदुसि, पर जॾहिं तव्हां हिन एप्लीकेशन खे फस्ट टाइम इंस्टॉल करे ओपन कंदव त उन फस्ट इंटरफेस हूंदो, उन में तव्हांखे ॿ ऑप्शन मिलंदा, क्रिएट ऐं टेम्पलेट्स जो। क्रिएट में वञी तव्हां लोगो खे क्रिएट करे सघो था, ॾिसी सघो था। हिते आयो आहे, हिनखे बंदि कयो ऐं हिते नओं लोगो तव्हां ठाहे सघो था। क्रिएट में वञी टेक्स्ट लिखी सघो था, शेप जेकॾहिं तव्हां ॾियणु चाहियो था त शेप वारे बटन खे तव्हां क्लिक कंदव त शेप अची वेंदा, इन्हनि मां शेप ॾेई सघो था। लोगोस जेके आहिनि उहो तव्हांखे हिते मिली वेंदा, उन जा शेप तव्हांखे मिली वेंदा। को बि लोगो जो शेप खणी तव्हां उनखे इस्तेमालु करे सघो था। सपोज़ कयो हीअ जेको हिकिड़ो शेप आहे मूंखे सुठो लॻे थो, साइज़ खे आउं घटि वधि करे ऐं टेक्स्ट हेठि मिसाल जी ॻाल्हि आहे, आउं तव्हांखे सम्झाइण जे लाइ चवां थो त जेकॾहिं टेक्स्ट एड करिणो आहे त टेक्स्ट एड करे तव्हां करे सघो था। को बि टेक्स्ट तव्हां ॾेई सघो था जंहिंजो लोगो तव्हांखे ठाहिणो आहे। ऐं हिते मुंहिंजे चैनल जो टेक्स्ट या एड कंदुसि, हाणे ॾिसी सघो था हीअ एड थी वियो आहे। हाणे हिनखे बि तव्हां खोड़ सारा लुक ॾेई सघो था, हिनखे साइज़ खे घुमाए फिराए सघो था। हाणे हिनखे एडिट करण जे लाइ तव्हांखे कलर जेको आहे जेकॾहिं सपोज़ चेंज करिणो आहे त उहो बि करे सघो था। हिते हीअ जेका फ्री एप्लीकेशन आहे हिन करे एड तमामु घणा ईंदा, हिनखे तव्हांखे मैनेज करिणो पवंदो। हाणे ॾिसी सघो था हिनजी साइज़ खे घटि आहे, उहो बि सुठो लुक हिनखे तव्हां ॾेई सघो था। कलर जेकॾहिं चेंज करणु चाहियो था त कलर अची वेंदो, हिनमें मुख़्तलिफ़ कलर मौजूदु आहिनि। तव्हां को बि कलर जेको आहे इस्तेमालु करे जो कलर चेंज करे सघो था ऐं ॾिसी सघो था। हिनजी साइज़ खे घटाए वधाए सघो था, घुमाए फिराए सघो था। मतिलबु बहितरीन लुक ॾेई पंहिंजी हिकिड़ो नओं लोगो तव्हां ठाहे सघो था। हिन एप्लीकेशन खे मुंहिंजी सजेशन आहे त तव्हां हिकिड़ो दफ़ो ज़रूरु इस्तेमालु कयो। जेकॾहिं तव्हां इंट्रस्टेड आहियो कि कंपनी जो लोगो ठाहिण में या पंहिंजे ई चैनल जो लोगो ठाहिणु चाहियो था त हिकिड़ो दफ़ो ज़रूरु इस्तेमालु कयो। तमामु सुठी शइ आहे ऐं हीअं तव्हां जेको आहे लोगो ठाहे सघो था। मुंहिंजो मतिलबु तव्हांखे जस्ट सम्झाइणो, वीडियो खे वधीक तवील नथो करणु चाहियां। हाणे हिन लोगो ठाहिण खां पोइ तव्हां खां हिनखे तव्हां सेव करे सघो था, डाउनलोड करे सघो था। डाउनलोड जो ऑप्शन आहे, जीअं डाउनलोड खे क्लिक कंदव त तव्हांजो हिनखे सेव करिणो आहे त सेव जो ऑप्शन तव्हांखे ॾिसी सघो था। फोर्थ वन जेको आहे हिन में सेव करे सघो था। सेव में कीअं क्लिक कंदव त प्लीज़ चेक हाउ टू वांट टू सेव खे कहिड़ी क्वालिटी में करणु चाहियो था उहो तव्हां PNG में करे सघो था ऐं जेकॾहिं GPG में करणु चाहियो त उहो बि तव्हां करे सघो था। मक़सदु हिकु सुठी एप्लीकेशन आहे, हिकिड़ो दफ़ो तव्हां ज़रूरु हिनखे ट्राई कजो ऐं जेकॾहिं तव्हां इंट्रस्टेड आहियो त लोगो कीअं ठहंदो आहे। हाणे हिन सां गॾु तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां त तव्हां अलाह आबाद ऐं ख़ुशि रखे। मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकन खे दॿायो ऐं ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदो। ऐं मुंहिंजे वीडियो खे लाइक ऐं शेयर करणु न विसारियो। कमेंट्स में लिखो, जेकॾहिं को सुवाल आहे त उहो तव्हां पुछी सघो था। इंशाअल्लाह तव्हांखे उनजो जवाबु ॾियण सां गॾु तव्हां खां इजाज़त वठंदो। अल्लाह हाफ़िज़।